चालान करे आवाम खे मुतमिन कयो उन हवाले सां अॼु असां दोस्तनि खां राय वठंदासीं त हक़ीक़त में आवाम हिन पुलिस जे इंक्वायरी में केतिरी मुतमिन आहे। उन लाइ सभु खां पहिरीं हाजी गुलाम रसूल मरी पाकिस्तान मरी था जे सदर खे गुज़ारिश कयो त उहे अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। हाजी गुलाम रसूल मरी सूबा सिंध जे सदर मरी था। अॼु खां चंद ॾींहं अॻ में हिते जेको आहे आमना जो मसइलो थियो हो उन में पुलिस पहिरीं ॾींहुं त उन जवाबदार खे गिरफ़्तार करे वरी छाजे करे छॾियो त असांखे ख़बर कोन। आउं कराची होसि मोटी आयासीं। पोइ असां ॿिए ॾींहुं हुनजो कॉल कयोसीं अल पाकिस्तान मरी थिया सूबा असां पंहिंजे चेयरमैन साहिब जे हुकुम ते कॉल कयोसीं ऐं असांजो अल पाकिस्तान मरी जेको बी प्रकाश जे ओस पास में शहर जा ज़रूरी जा माण्हू जेके हुआ हर कमेटी सां उन्हनि जो तालुक़ु हुयो, हर नाज़र सां उन्हनि जो तालुक़ु हुयो इंसानियत जे करे। ऐं उन खां पोइ टियों ॾींहुं शायदि असांजो पुलिस ऑफिसर जेके बि आहिनि उन्हनि कॉन्फ्रेंस कयो आहे। उन्हनि चयो त असां आमना जो क़ातिल गिरफ़्तार कयो आहे। बहरहाल ज़रूरी जो हर फ़र्द, हर इंसान, हर माण्हू, हर जेको बि शख़्स ज़रूरी जो आहे उहो कोई माण्हू इन तफ़्तीश ते मुतमिन कोन आहे। बहरहाल उन खां पोइ असां उनजे वाल साहिब सां बि मिलियासीं। बहरहाल उनजो वाल साहिब इहो चयो त मुंहिंजो क़ातिल लेकिन हिते जा माण्हू जेके असांजा ज़रूरी जा आहिनि ओस पास जा जेके बि रिहाइश आहिनि हर कबीले सां तालुक़ु रखण वारा माण्हू उहे केर बि मुतमिन कोन आहे इन तफ़्तीश ते। उन जे करे त असांजो हर माण्हू असांजो दिलि मुतमिन न आहे। भाई दिलि मुतमिन उन टाइम हुजे त असांखे का घटि में घटि हर माण्हू खां आउं त कोन थो सुञाणा हर माण्हू कोई बीहो त उहो त हिकिड़ो अधु किलो जो सामान बि खणी कोन थो सघे ऐं हिकिड़ो 8-9 किलो जो माण्हू साह वारो इंसानु आहे उनखे कीअं खई कीअं उनखे ॿधई अलाह माफ़ फरमाए उन सां ज़्यादती थी वियो या उनखे क़तल कयो। असां तमामु जेके बि असांजा मीडिया जा दोस्त आहिनि जिथे बि आहिनि अहिड़े इलाइक़े में बि आहिनि असां सभिनि खे रिक्वेस्ट कयूं था त हक़ कयो वञे आमना सां उन सां इंसाफ़ कयो वञे। ऐं तमामु जेके बि मुंहिंजा मीडिया जा दोस्त आहिनि सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां जेको अॼु ख़ुसूसन मूंखे हिननि घुराए ऐं इंटरव्यू जे लाइ हिते मदद कयो आहे। ऐं सभु दोस्तनि जो ख़ुशि आमदी चऊं था हिननि खे। ऐं हिते जेके दोस्त मुंहिंजा आया आहिनि ऐं जेको हिननि जो मीडिया सां सभु दोस्तनि जो तालुकात आहे उन्हनि जी महिरबानी ऐं सभ खां पहिरियों मूंखे मौक़ो ॾिनो आहे। ऐं बाक़ी दोस्त ॿिया बि हूंदा उन सां तव्हां सभु इंटरव्यू लॻे इन में असां मुतमिन कोन आहियूं। बहरहाल वारिस अगरि मुतमिन त असांखे हुन जे बारे में कोई एतिराज़ करण जो हक़ कोन्हे। महिरबानी। जी सही त इहो कामरेड पंहिंजो हाजी गुलाम रसूल मरी साहिब पाकिस्तान मरी था सूबे सिंध जे नाइब सदर हाणे सिंध जो सदर ऐं हाणे नासिर मीर मोहम्मद मरी पाकिस्तान मरी था तालका शिजाबाद जे सदर खे गुज़ारिश कंदो अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे मीर मोहम्मद मरी साहिब। असल ॻाल्हि मक़सदु इहो ई आहे घणी टाइम ताणी असांजी ज़रूरी कुझु निकिरी पियो आहे त ॿार स्कूल खां लाराइनि था नियाणियूं स्कूल खां लाराइनि था इन हालत खां पोइ अहिड़ी पोज़ीशन लॻो पियो आहे ऐं माण्हुनि खे ख़ौफ़ आहे ऐं माण्हुनि खे डपु आहे ऐं इहो ई पूरो ज़रूरी ॼाणे सघे थो त इहो छोकिरो जेको ज़ाहिद आहे इन में एतिरी का बि हिमत कोन्हे का बि ताक़त कोन्हे हुन में जेको आहे इहो कुझु करे सघे। पर इन में जेको ॿिया बि रोइसनि या का बि केर बि हुजे कहिड़ो बि ज़रूरु हुजे असां गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं इन जे बावजूदि SSP बिरपास खे अपील करियो था त उन्हनि खे गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पुॼाए वञे। असां ई मीडिया वारनि जो थोरा आहियूं उन्हनि जी महिरबानियूं इहे आया आहिनि असांखे जेको आहे माना ॻाल्हि ॿुधाइनि असां हिननि जा महिरबानी थोरा महिरबानी हाजी नूर मरी साहिब। हाणे आउं सोशल वर्कर गिलोरी जे नासिर राजपूत साहिब खे गुज़ारिश कंदुमि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। नासिर सभिनी खां पहिरीं जेको आहे पंहिंजे अवामी अदालत जे पंहिंजे सोशल मीडिया जे उहिदेदारनि खे ख़ुशि आमदी चवंदो ज़रूरी अचण ते ऐं जेको इनकाज ते सभिनी सां गॾु आहिनि आमना शहीद जे ऐं आउं जेको आहे वाइस साहिबु आमना शहीद जी हैसियत सां चंद ॻाल्हियूं चंद डाउट मूंखे आहिनि जेके मुंहिंजे सभु दोस्तनि जी आवाज़ बि आहे मुंहिंजी बि आहे ऐं इहो वाज़े करणु चाहियां थो त भई जेको ग़लति कमु थियो आहे इन जी जेतिरी तरदीद कजे जेतिरी इन जो माना इन ते
कावड़ ऐं दुख जो इज़हार कजे खतरा त हिन में तमामु झलूरी ऐं झलूरी जे एरिया सराउंडिंग एरिया जेके बि आहे उन सभिनी बल्कि इंसानी सोच रखण वारा सभु टोटल ते तक़रीबन कमु कंदा आहिनि ऐं असांजा बारड़ा जी मेमो चयो आहे त असांजा बारड़ा जेके आहिनि हींअर बि ख़ौफ़ज़दा आहिनि त स्कूल वञण लाइ तयारु न आहिनि त बि कंहिंसां कहिड़ो वाक़ियो थी वञे त हिन में जेको आहे पुलिस जी कुझु जेकी आहे ऐं जेको मूं महसूसु कयूं आहिनि त गफ़लतूं आहिनि जेके आउं वाज़े करणु चाहियां थो इन प्लेटफॉर्म खां त भई जीअं नंढड़ी पहिरीं त घर स्कूल खां ग़ाइब थी त हुन में कुझु जेकी आहे गफ़लत पुलिस कई आहे त हुन पुलिस जी पहिरीं गफ़लत इहा हुई त पुलिस जेको उनखे मज़ाक सम्झो आहे पहिरीं ॻाल्हि त इहा आहे ॿिए नंबर ते पुलिस जेको आहे हुन ते लूज़ टॉकिंग कई आहे जंहिंजी माना अॻिते लाइ कंहिंसां कोई ज़्यादती थिए त पुलिस वटि वञे ई न त मुर्गे ॿियो बेस्तो थींदो त हुन ते अहिड़ा माना हुते ॻाल्हियूं जेको पुलिस जा बाक़ाइदा जेके अमलदार आहिनि जेके ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे जेको पघारूं वठनि था जेके वर्दी मिली आहे हथियार मिलिया आहिनि उहे असांजी सेफ्टी लाइ मिलिया आहिनि न कि असांजी बेइज़ती करण जे लाइ मिलिया आहिनि त इन में मूंखे वॾो दुख ऐं अफ़सोस थियो आहे ऐं ॿिए नंबर ते जेको आहे पुलिस जी ज़रूरु पुलिस जेकी आहे पंहिंजे वे ते हले पई ऐं पंहिंजो कमु करे पई उनमें थोरो टाइम बि लॻे थो हिन ॻाल्हि खे असां जेको पढ़ियल लिखियल तबिको सम्झे बि थो त हिन में असां पूरी उमेद आहियूं इन ज़रदारी साहिब खां त हीउ बेस्ट जेको आहे ज़बरदस्त ऑफिसर आहे ऐं हीउ इनशाला जेको आहे इन जो नाक खून जी बिल्कुलु जेको आहे पंहिंजी जापोड़ ईमानदारी सां कंदो असां उमेद रखूं था पर जेके हुन जा को हथ बदल आहिनि या को ऑफिसर अहिड़ो आहे जो गफ़लत जहिड़ो उहो ऑफिसर आहे ऐं वाज़े तौर ऐं कंहिंखां डपा कोन थो ऐं जेको आहे चन्ना साहिब खे जेको प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई हुन ते ऐं मुतमिन कोन आहियां हू SP साहिब थी अहिड़ी माना नाइलमी वारियूं ॻाल्हियूं करे पियो अहिड़ी माना मामूली उन ॻाल्हि खे जहिड़ो अहमियत ई कोन पियो ॾे हेॾे वॾे वाक़े खे माना उहो जीअं रूटीन मुताबिक़ जीअं प्रेस कॉन्फ्रेंस थींदियूं आहिनि फर्ज़ी सम्झे उन इहो प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे असां इन ते वॾो असांखे दुख आहे ऐं ॿिए नंबर ते ऐं जेको मूं चयो त असां कुझु डाउट आहिनि असांजे कुझु दोस्तनि खे बि डाउट आहिनि त हिन में त पहिरियों डाउट त इहो आहे त भई हीअ आमना शहीद जेको आहे हुनखे ही उछलियो वियो आहे जमड़ाऊ केनाल में जमड़ाऊ केनाल में जेको आहे उछलियो वियो आहे त ऐं इहो मुंहिंजी समझ ऐं मुंहिंजे दोस्तनि जी समझ जेको आहे इहो कमु कोन थी करे त जमड़ाऊ में पाणी जेको वहतरो आहे जमड़ाऊ दरनि खां हेठि जमड़ाऊ में ई आहे जेको हमेशह पाणी झकान खां छिकंदो आहे ऐं वधीक जमड़ाऊ खां ॿिए नंबर ते पुराणी छाछ आहे जेको पाणी वधीक छिक करे थी त जमड़ाऊ ऐं पुराणे खे छॾे लाश जेको आहे जेको आम ॾींहंनि में डबको शायदि पाणी नथो चढ़े हुन में हेॾी सारी लाश कीअं वई इहो बि असां गिनती जहिड़ी ॻाल्हि आहे जेको इनखे पुलिस जेको आहे बारीक बीनी सां ऐं सम्झातो कोन थी ॾिसे इन कम के भी पुलिस हिकु मिड़े फर्ज़ी माना पंहिंजो प्रोफेशनल माना जेको आहे बसि मिड़े खानापुरी ऑफिस में भी मुंहिंजी समझ में इहो करे पई त हुन में इहो जेसीं ताईं हिन ॻाल्हि ते न गौर कंदी त भई डबको शाख में लाश कीअं वई त हिन में डबको शाख में जो पाणी नथो चढ़े त हीअ वञी नासिर मोड़ ते लाश कीअं निकिती त हिन में असांखे इहो आहे त हीअ लाश जेको आहे उछली वई आहे इहो जेको दर आहिनि जमड़ाऊ जा जेको हेड आहे जमड़ाऊ जो उन खां परियां लाश उछली वई आहे जे हुते उछली वई आहे त पोइ लाश अकेलो माण्हू नथो उछली सघे हाणे जॾहिं त हिकिड़ी ॻाल्हि ॿी ऐं वाज़े कयां त ज़ाहिद ख़ाशकिली खे मोटरसाइकिल हलाइण नथो अचे जा हाणे रक्शे में वई आहे जा हुन में मोटरसाइकिल ते खणी विया आहिनि जा कार में खणी विया आहिनि त हुनजो बाक़ाइदा हिन जा एविडेंस प्रूफ ऐं हुन वटि पुलिस वटि हिकिड़ी शइ मौजूदु आहे हींअर जवाबदार मौजूदु आहे जेको क़बूलदार आहे जेको इक़रार करे पियो त हुन सां माना हू पुलिस हाणे हुनखे हिकिड़े जवाबदार ताईं महदूद छो आहे हिन पंहिंजो दायरे कार खे वसी छो कोन थी करे असांजो मुतालबो आहे पुरज़ोर मुतालबो आहे असांजो सॼे झुलरी वासियुनि जो ऐं सराउंडिंग एरिया जो असां पूरे इलाइक़े जा वासी उहो मुतालो कयूं था त हिन जी जेको आहे बारीक बीनी सां ऐं हिन जी बाक़ाइदा जेको आवाम खे जीअं अवामी अदालत सोशल मीडिया जे मौक़फ़ सां असां ॻाल्हायूं था त भई बाक़ाइदा ही अवामी अदालत में ही केस जेको आहे असांखे हर माण्हू खे ॿुधायो वञे ही क़तल जेको हिकिड़े माण्हू जो कने ही सॼी इंसानियत जो क़तल आहे त हिन में हर माण्हू खे पुलिस खे जेको मुतमिन करणो पवंदो ईअं बंदि कमरनि वारी ॻाल्हियूं जेको असांखे मंज़ूर न आहिनि वधीक ॿिया दोस्त आहिनि मुंतज़र आहिनि उहे ॻाल्हाईंदा शुक्रिया मेरा राय ॾिना आहिनि त असां जेको आहे सो हिन मां मुतमिन कोन आहियूं जॾहिं ज़रूरी शहर जा माण्हू हिन ॻाल्हि मां मुतमिन कोन आहिनि त DIG मीरपुर ख़ास SSP मीरपुर ख़ास खे जेको आहे दुबारा जांच करणु खपे
एॾी टीम जोड़े इन ज़रदारी में जेकॾहिं तुंहिंजा माण्हू मुतमैन आहिनि त भले इन ज़रदारी हुन में हुजे, पर हाणे हिकिड़ो जेको ज़ाहिद दासकेली आहे उनखे ज़ाहिर कयो वियो आहे ऐं शहरनि जो इहो बि चवणु आहे त हीउ माण्हू जेको आहे सो ज़ाहिद दासकेली मोटरसाइकिल बि कोन थो हलाए सघे, पोइ हीउ लाश कहिड़े हिसाब सां जेको आहे सो धबके शास्त्र में जेको आहे सो मिलियो आहे। आख़िर इहो बि हिकिड़ी सवाल निशान आहे। इन सवाल निशान जे करे जेको आहे पुलिस खे दुबारा जेको आहे इंक्वायरी करणु खपे। शहरी जे ज़रूरी जे मुताबिक़, शहरी आवाम जे मुताबिक़ ही ज़रूरी जी शहरी जेके आहिनि ही गैरतमंद शहरी आहिनि, ही हमेशह हर इशू ते बि ॻाल्हाईंदा आहिनि, को बि इशू हूंदो आहे हुन ते ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। ही त हिकु ॻोठ जो कोन पर हाणे ज़रूरी शहर जो इशू थी आहे, पंहिंजे इशू खे जेको आहे बल्कि हिन ज़रूरी शहरी महसूसु कोन कंदा। हाणे ही इंशाअल्लाह ताला पूरी सिंध तो जेको आहे शहरी मुतमैन कराईंदा। असीं जेके आहे पंहिंजी शहीद आमना जो फूल कंहिं बि सूरत में लहण कोन ॾींदासीं। केॾा बि गुंडनि जो राज छो न थी वञे, छा ही ज़रूरी जा माण्हू हिननि गुंडनि जे राजनि खां डिॼंदा? इहा एसएसपी खे बि भुल आहे। इहा जेके बि हिन टीम में बस हिकिड़ो ज़ाहिद दासकेली ज़ाहिर करे ऐं हुनखे लोड़े पियो वञे, छो असीं नथा चयूं अगरि ज़ाहिद दासकेली आहे ऐं उन सां गॾु ॿिया आहिनि त उनखे ज़ाहिर कयो। बिल्कुलु। छा अवां ते एॾो केॾो ॿार आहे, एॾो केॾो अवां ते वॾो को सियासी दबाव आहे, उहो प्रेस करे माण्हुनि खे ॿुधायो, छो था टिजो अवां? जॾहिं असां हिते सोशल माण्हू जा हितां जा शहरी माण्हू कोन था टिजनि, अवी उहिदनि ते वेठा आहियो, जेकॾहिं अवी टिजंदो त इंसाफ़ केरु ॼाणाईंदो? हिते इंसाफ़ कीअं मिलंदो? बिल्कुलु नंढड़ी आमना यकीन पुछो ॿारहाणी तोड़ जो ख़ौफ़ फैलिजी वियो आहे त झलूरी त छा पर आहे, हिते पूरे इलाइक़े में ख़ौफ़ फैलिजी वियो आहे त स्कूल बि न वञो। छा आवाज़ जे करे असां स्कूल बंदि कराए छॾियूं, ॿार पंहिंजा जेके न पाइण छॾे ॾियूं? तव्हां कानून खे फॉलो करे जेके हक़ीक़ी जवाबदार आहिनि तव्हां उनखे ज़ाहिर कयो। शहरनि जो मुतालबो आहे, तव्हां शहरनि जे मुतालबे ते त लहो घटि में घटि। ऐं वरी बि जेको आहे सो DIG मीरपुरख़ास SSP मीरपुरख़ास खे अपील कंदुसि त बहराए महिरबानी जेको ज़रूरी शहर जो मुतालबो आहे तव्हां उनखे पूरो लहो ऐं असली जेके हक़ीक़ी जेके क़ातिल हुजनि उन्हनि खे जेको आहे सो ज़ाहिर कयो। ऐं हा जॾहिं SP साहिबु हिकिड़ो ज़ाहिद दासकेली ज़ाहिर कयो, हुननि जी मीडिया जे साम्हूं बि ॻाल्हि ॿोल कोन करणी वई। इहो हिकिड़ा माण्हुनि खे शक पैदा थियनि, क़तल आहे, चोरी न आहे जो माण्हू माच करे वेही रहे, क़तल आहे, शहीद आमना जो क़तल आहे। कंहिं बि सूरत में खून न अॼु लोन ॾियूं न सुभाणे लोन ॾींदासीं। जेकॾहिं टूल प्लाज़ा बंदि करणो पियो अॼु रखनि न सुभाणे रखनि त ही शहरी ख़ामोश रहंदा। शहरनि सां हिन जे ज़रूरी शहरनि सां गॾु असीं ॿारहाणी में रहंदड़ असीं बि जेके आहिनि इंशाअल्लाह ताला सां गॾिबासीं। मीरपुरख़ास जा दोस्त गॾिबा, टूल प्लाज़ा बंदि करणो पियो त भले बंदि कनि, जेकॾहिं हुन जो बि जवाबु रिटर्न सां ॾींदासीं। अॼु ॾियूं न सुभाणे ॾियूं। महिरबानी दोस्त, इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो, शहीद आमना जे